दोस्तों अस्सलाम वालेकुम। भारतीय टेनिस प्लेयर सानिया मिर्ज़ा ऐं भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी छा सानिया मिर्ज़ा सां शादी करण लाइ तयारु आहे ऐं मोहम्मद शमी जो छा चवणु आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। भारतीय मीडिया ॿुधायो आहे त टेनिस स्टार सानिया मिर्ज़ा भारतीय क्रिकेटर सां शादी करण लाइ तयारु आहे। अगस्त में सानिया मिर्ज़ा जंहिं अॻु में पाकिस्तानी क्रिकेटर सां शादी कई हुई। क्रिकेटर शोएब मलिक खे हिकु पुटु आज़ान मिर्ज़ा आहे जेको साणसि मालिक सां गॾु रहंदो आहे। हिन साल जी शुरूआत में सानिया जे पीउ तस्दीक कई हुई शोएब मलिक खां तलाक। शोएब मलिक तलाक जो ऐलान करे छॾियो। अदाकारा सना जावेद सां शादी कई। सोशल मीडिया ते तमामु वायरल। हिंदुस्तानी मीडिया मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जो हवाले ॾींदे ज़रियनि जो चवणु आहे त जोड़ी जी शादी जल्द थी सघे थो। जेतोणीकि हिंदुस्तानी मीडिया शादीअ जी तारीख़ ज़िक्र कयो आहे।